सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। सजी दुनिया जा सुहिणा सिंधी मनाइन पिया सुहिणो त्योहार चेटीचंड जो। गढ़ में झूलेलाल जयंती जी भी मौज मची पई आहे। सिंधी समाज राजकोट सां प्रेरित रास लीला क्लब सिंधियुनि जे नए साल यानी कि 1 अप्रैल ते 1000 खां बि मथे महिलाउनि अजब अनोठे ऐं अनोखे नमूने हिन शानदार त्योहार के मनायो। ऐं हिन शानदार ख़बर के असां वटि मोकिलियो आहे राजकोट सां असांजे सिंधियत जे शहदाई भरत मोटवानी जी। कमाल जी संगीतमय प्रस्तुति सां गॾु वडोदरा जो चेटीचंड मनायो वियो, जिते अलकापुरी सिंधी एसोसिएशन रिद्धि सिद्धि होटल में गाजे बाजे ऐं नाच गाने सां गॾु सिंधी रसोई जो बि आयोजन करे मनायो चेटीचंड जो ई शानदार ॾिणु, जिते रमेश थदानी जी, राजू चंदानी जी, कमल वजीरानी जी पंहिंजे दोस्तनि यारनि ऐं रिश्तेदारनि सां गॾु हाज़िरी ॾिनी। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे वडोदरा सां असांजे सिंधियत जे शहदाई ऐं मीडिया एसोसिएट हरेश अगनानी जी। सही सिंधी आहियूं त सिंधियुनि जो शाही त्योहार चेटीचंड भी त शाही तरीक़े सां ई मनाईंदासीं। तव्हां ॾिसी रहिया आहियो दुबई जी सिंधु दर्शन जी मीडिया एसोसिएट ऐं सिंधु संगम ग्रुप जी प्रेसिडेंट किशा साजनानी जी के, जेके अल सीफ कैलाश पर्वती जे पासे में पंहिंजे ग्रुप मेंबरान भावना साजनानी जी, मीना अडवाणी जी, रेनू गुरनानी जी, दीपा पमनानी जी ऐं पूजा गालानी जी सां गॾु मनाइन पियूं चेटीचंड जो प्रोग्राम। ऐं भारती पेसवानी जी हिन शानदार प्रोग्राम के कवर भी करे रहियूं आहिनि पंहिंजे कैमरा सां। पर हिन प्रोग्राम में न सिर्फ स्वादिष्ट पकवान ठाहियो वियो बल्कि खायो ऐं खारायो भी वियो। सुहिणे संगीत सम्मेलन जो आयोजन भी करायो वियो ऐं अहिड़े शानदार प्रोग्राम के असां वटि मोकिलण जी ज़िम्मेदारी निभाई किशा साजनानी जी। तिन जो घणो घणो शुक्रिया। चंड आयो आ, चेटी चंड आयो आ, आयो सिंधियुनि जो नओ साल आहे। चौकीदानी अशलीफ दुबई में मची मस्ती मस्त आहे, बेमिसाल आहे। छोकी हिते सिंधियुनि जी आवाज़ संस्था यूएई दुबई जी अध्यक्षा श्रीमती नीता नरियानी जी एवर ग्रीन ब्यूटीफुल लेडीज ग्रुप जी ॿियनि 60-70 महिलाउनि सां गॾु, जंहिंमें मुख्य आहिनि दीप्ति गेहानी जी, बिंदु नरियानी जी, सिमरन मीरचंदानी जी, दीपा मंगनानी जी, मोनिका जगवानी जी, मीरा ओढराणी जी, वर्षा अजवानी जी, नीलम जी, शोभा जी, लता फुलवानी जी, रीतू अग्रवाल जी, पूजा सिंह जी, जया लालजानी जी, रूपा साधवानी जी, अनीता गंगवानी जी, सजनी मोतियानी जी, मीना सांघा जी, अनु मेहा जी, हीना जी, विमला सोनी जी, पूनम सोनी जी, धनवंती जी ऐं पल्लवी जी सां गॾु मनाए रही आहिनि चेटी चंड जो ॾिणु। हिन शानदार ख़बर के असां वटि मोकिलियो आहे दुबई यूएई सां असांजी मीडिया एसोसिएट सिंधियत जी शहदाई श्रीमती नीता नरियानी जी।